नाज़रीन उबावड़े में खबर ॾींदा हलूं त जमायत इस्लामी यूथ ज़िला घोटकी जे सदर अली हसन मंसूरी उबावड़ो में मुनक़द थियल तंज़ीमी इजलास के ख़िताब कंदे चयो आहे त घोटकी ज़िलो बहितरीन ज़रई ऐं सनती वसीलनि जे बावजूद महरूमियत जो शिकार आहे। उन चयो त ज़िले जे वसीलनि ते मख़सूस ख़ानदाननि ऐं करप्ट माफ़िया जो कब्ज़ो आहे, जंहिं करे आवाम के का बि निजात जी वाट नज़र नथी अचे। जमायत इस्लामी यूथ साफ़ दामन वारनि माण्हुनि ऐं नौजवाननि खे हिकु ईमानदार प्लेटफॉर्म फ़राहम करण लाइ जदोजहद करे रही आहे। तालका सदर मीर हसन इनकलाबी ऐलान कयो त हर यूसी में वञी नौजवाननि सां मुलाक़ातूं कयूं वेंदियूं त जीअं खेनि वॾेरा शाही जी ग़ुलामी मां आज़ादी मिली सघे। इजलास में सैफुल्लाह रिंद, ज़ुल्फ़कार अली शर, अबुल आला मज़ारी ऐं ॿियनि उहिदेदारनि पिणु शिरकत कई। नाज़रीन, जमायत इस्लामी यूथ ज़िला घोटकी जो सदर अली हसन मंसूरी उबावड़े में मुनक़द थियल तंज़ीमी इजलास के ख़िताब कयो।